तस्वीर में नज़र ईंदड़ शख्स कोई आम न पर वक़्त जो बादशाह हुई। संदसि तस्वीर उस्ताद नबी बख्श जी हथ में साण आहे जेको दोस्त हुयो। धंधा दुनिया जा टोड़े हथ जोड़े आयो इश्क मैदान में। संदसि कलाम PTV ते भी नशर कया वेंदा। न सिर्फ़ PTV ते पर आवाम जो मक़बूल तरीन फ़नकार भी रही चुका आहिनि। ॿी सुञाणप खेसि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी MRD तहरीक हुजे या शहादत खां बाद में चयल कलाम जेको आसिफ अली ज़रदारी साहब खे भी तमामु घणो पसंदि आहे। पर चवंदा आहिनि न ज़िंदगी मौज या मेहरबान किथे आहे। संदसि अचानक तबियत ख़राब थी ऐं हू हमेशह हिकु ज़बरदस्त सिहत खां महरूम थी विया। केतिरो ई टाइम बेड ते रहण खां पोइ वरी हिकु दफ़ो ज़िंदगीअ सां मिलाइण लाइ मुस्कुरायो थियो। पर यार ज़िंदगीअ ज़रो हकल छा कई, दोस्त पखीअ जियां उॾामी विया। पोइ संदसि दिलि बहलाइण लाइ उस्ताद नबी बख्श गठ जोड़ कई ऐं उन जी घरू हालात ऐं मैशत खे बहितर करण लाइ संदसि पुट तइलीम छॾे रोज़गार सां ॿाहिरि हलियो वियो। पोइ संदसि पुट इहो फ़ैसिलो कयो त दोस्तनि जी अहसासे महरूमीअ खां बहितर आहे त पाण ज़िले खैरपुर खां ज़िले नौशहरो में माइग्रेट करे वञिजे। ऐं पोइ हू नौशहरो फ़िरोज़ लॾे विया। संदसि रोज़ काल ते उस्ताद नबी बख्श सां पयूं कचहरियूं थींदियूं हुयूं। पोइ उस्ताद नबी बख्श जे नंबर तां कॉल आई पर उस्ताद नबी बख्श जो आवाज़ न आयो ऐं खेसि इहा बुरी ख़बर ॾिनी वई त उस्ताद नबी बख्श दिलि जे दौरे पवण सबबि अचानक वफ़ात करे विया आहिनि। उन खां पहिरियां जो हू कुझु पाण संभाले हा। ज़िंदगी यज़ीदी बणिजी पई ऐं घर में हिकु वॾो तूफ़ान आयो जंहिं हिन जे घर जा अॼल कख उॾाए छॾिया ऐं ख़बर पई त संदसि नौजवान पुट घर जी हलाई चलाई जो वारिस वसीम अचानक शहीद थी वियो आहे। पोइ त तबाह ज़िंदगी थी चुकी हुई ऐं देस खाइण पियो अचे। पोइ नौशहरो फ़िरोज़ खां संदसि भाइर वरी खैरपुर मीरस पंहिंजे ई साॻे घर मोटाए। हाणे हुन घर में उहो वसीम न हुयो, वापसीअ में उहो उस्ताद दोस्त न हुयो। हाणे ज़िंदगी वरी वीरान हुई। पोइ वरी कमु आया संदसि भाइर इमदाद हुसैन जेको कोशिशि करे रहियो आहे त वरी पार्टीअ जे माण्हुनि सां हुनखे मिलाइजे, वरी का हुन जी रौनक बहाल कराइजे। ऐं संदसि दोस्त जा पुट मुजीब रहमान जेको संदसि मुंहं ते मुस्कुराहट आणण लाइ कोशिशूं करे ऐं मां तव्हांजो नजीब रहमान संदसि वरी म्यूज़िक सां तंबूरे जी तार सां कनेक्शन बहाल कराइण जी कोशिशि कयां पियो। छा तव्हां असांजे हिन मिशन में मदद कंदा? हा त पोइ असां सां जुड़िजी वञो ऐं साथ ॾियो।